दोस्तों उम्मीद है तव्हां सभु ठीक हूंदव, शाद हूंदव ऐं आबाद हूंदव, रपा कंदो तव्हां हमेशह शाद आबाद हूंदव। कोई भी तकलीफ़ सभिनी भाइरनि खे रपा कंदो, कंहिं बि क़िस्म जी काई बि कान थींदी। दोस्तों असांजे इलाइक़े में आहियूं, बरसाति सुबुह खां वठी आहे चालू। तव्हांखे ॾेखारियां थो बरसाति ॾिसो रपा कंदो त खेर खेरत जूं बरसातूं थी वेंदियूं, पर मौसमियात वारनि जेको ॿुधायो आहे त तमामु ख़तरनाक सिस्टम आहे, रपा कंदो सणाई। आउं वेठो आहियां पंहिंजे छाप ते, नंढा आहिनि मूंसां गॾु। असां घुरी रहिया आहियूं दुआऊं त रपा करे त सभु खेर खेर सां ही वञे बरसातूं गुज़री। असां दोस्तो दुआ करे रहिया आहियूं नंढनि जे सदिके रपा कंदो त सभु जेके बि बरसातूं आहिनि खेर खेर सां वेंदियूं गुज़री। अलाह साईं कंदो ख़ैर। तव्हां ॾिसो त हीअ बरसाति कहिड़े तरीक़े सां हली रही आहे। बरसाति खेर खेर सां वई आहे, हिते बि ही बरसाति थी नॉर्मल तरीक़े सां मालिक साईं सणे कंदो। मथां जो माहौल ॾिसो, हल्की हल्की बरसाति आहे चालू, बरसाति आहे पर सन्ही आहे। मालिक साईं कंदो ख़ैर। हिन महिल असां खाईंदासीं मानी, उन खां पोइ मां वेंदुमि शहर। तव्हांखे बिल्कुलु ॾेखारींदो त असांजे शहर जी आख़िर हालत आहे कहिड़ी। दोस्तों हीअ आहे असांजे शहर जो हाईवे। तव्हांखे हर मरतबा हर वीडियो में मां ॾेखारियो हूंदो। तव्हां ॾिसो त मींहं जो पाणी जमा त थींदो आहे, पर हे ख़ुश्क बि थी वेंदो आहे, निकाल बि थी वेंदो। पर बरसाति जी मौसम आहे, हर तरफ़ पाणी पाणी आहे, रपा सणाई कंदो। ऐं आउं वञी रहियो आहियां शहर, मूंखे खणणो आहे थोरो सामान। ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हां सभिनी भाइरनि खे पसंदि लाज़मी ईंदो। दोस्तों अगरि मूंखां का कमी पेशी हुजे तव्हां कमेंट्स में तव्हां ॿुधाए सघो था। वीडियो अगरि तव्हांखे सुठो लॻे तव्हां लाइक ऐं कमेंट्स लाज़मी कजो। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि असांजो अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब तव्हां लाज़मी कजो। तव्हां जेके सब्सक्राइब सां असांखे थींदी आहे तमामु घणी ख़ुशी। उमेदु आहे त तव्हां सभु ॿाहिरि सपोर्ट लाज़मी कंदव ऐं असांखे तव्हांजी सपोर्ट जी आहे सख़्तु ज़रूरत, जेका तव्हां ॿाहिरि असांजी पूरी लाज़मी कंदव। त दोस्तो हीअ आहे असांजो शहर। मां वेठो आहियां पंहिंजी शॉप ते ऐं तव्हांखे ॾेखारींदुमि त बरसाति असां वटि त फ़िलहालु बीह वई आहे, पर जुड़ आसमान ते बिल्कुलु मौजूदु आहे। बरसाति हिते वरिसी थोरी लिमिट में गप चिक लाज़मी थी। जेके हेठि वारा हिसा हुया उते पाणी थोरो थोरो जमो आहे, न त ज़मीन बिल्कुलु ख़ुश्क आहे। अलाह साईं कंदो ख़ैर खेर सां हे वक़्तु बि गुज़रींदो। तव्हांखे ॾेखारियां थो मां ॿाहिरि जो थोरो विज़िट। दोस्तों असांजे इलाइक़े में बरसाति थी वई आहे घटि, पर तव्हां ॾिसो त पाणी जमा त थियो, पर थोरो ख़ुश्क बि थी वियो आहे तकिड़ो। असांजी ज़मीन खे हर बारे मां तव्हांखे ॿुधायो आहे त थोरो वक़फ़ो मिले पाणी थी वेंदो आहे ऑटोमेटिक गायब। मथे आसमान ते ककर आहिनि तमामु ख़तरनाक मौजूदु। रपा कंदो सणाई असांजी इहा आहे हमेशह दुआ त रब पाक ऐं पूरी सिंध ते पूरे पाकिस्तान ते पूरी दुनिया ते जेके बि इंसान रहनि था उन्हनि ते कंदो पंहिंजो ख़ासि रहम ऐं करम। त दोस्तो इहो ई अॼु जो व्लॉग तव्हांखे अगरि सुठो लॻे त लाइक कमेंट्स लाज़मी कजो। पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।